सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञेसि। हिन अॼु मूंसां कयो आहे, सुभाणे ॿिए कंहिं ॼाणी सां न करे। मुंहिंजी अपील आहे त इंसाफ़ कयो वञे। एसपी ऐं DIG लाड़काणे सां मुंहिंजी अपील आहे त हिनखे ॿधो वञे, सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञेसि। जे ख़बर पएसि त कंहिंजी इज़त सां खेॾण जो छा नतीजो हूंदो आहे। लाड़काणे में शादी जो ॾटो ॾेई नारी खे अगवा करे साणसि जिन्सी ॾाढाई जो इंकिशाफ, मुतासिर नारी माइटनि समेत जवाबदार ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। बाकराणी तालुके जे ॻोठ हकीम संदीलो वासणे नारी कुलसूम धी शहज़ादो संदीलो पंहिंजी बिरादरी जे नौजवान माजिद पुट इमदाद संदीलो ख़िलाफ़ एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार शादी जो ॾटो ॾेई खेसि अगवा करण बाद जिन्सी ॾाढाई जो निशानो बणायो आहे। हुन जवाबदार जिन्सी ॾाढाई करण बाद खेसि घर ॿाहिरां छॾे मौक़े तां फरार थी वियो ऐं माइटनि सां ॻाल्हि करण जी सूरत में जान खां मारण जी धमकी ॾिनी आहे। मुतासिर नारी ऐं संदसि वारसनि एहतजाज कंदे DIG लाड़काणो, SSP लाड़काणे समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदार माजिद संदीलो खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हुन चयो त इंसाफ़ न मिलण जे सूरत में हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। इंतहाई अहम ख़बर आहे लाड़काणे खां, जिते जवाबदार पारां नौजवान नारी खे शादी जो ॾटो ॾेई अगवा करण बाद साणसि जिन्सी ॾाढाई जो इंकिशाफ थियो आहे। ॻोठ हकीम संदीलो वासणे नारी कुलसूम संदीलो पंहिंजे वारसनि सां गॾु एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार माजिद संदीलो खेसि शादी करण बहाने घरां वठी वञी लाड़काणे में जिन्सी हवस जो निशानो बणायो आहे। हुन चयो त जवाबदार ख़ामोश न रहण ते खेसि जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं, जंहिंजे करे संदसि ऐं माइटनि जे जानियुनि खे ख़तरो आहे। हुननि DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणे समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदार माजिद संदीलो खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। 26 अगस्त ते निकाह कयो माजिद अली संदीलो सां। पीउ जो नालो इमदाद अली संदीलो। जीअं मूंखे चयो त पंहिंजे पीउ मूंखे राज़ी कर, वरी मां उन्हनि खे राज़ी कयमि त 11 सेप्टेम्बर ते मूंखे कपिड़नि जे बहाने वठी आयो रेशम गली ते कपिड़ा वठी ॾिए रुख़सती जे लाइ। उतां पोइ मूंखे घर वठी वियो, जिते उन्हनि सभिनी घर भातियुनि मूंखे मारियो। चंबा ऐं नंढो जेको मुंशी अथसि उहो भेणियूं अथसि, उहो आहे उते मूंखे पिस्तल ॾेखारे पियो, चए पियो हितां निकिरंदुमि तोखे बि तुंहिंजे पीउ खे बि। उहो भेणियूं अथसि। पोइ राति ते मूंसां नाजाइज़ी करे सुबुह सां मूंखे पंहिंजे घर उछले वियो। उन खां पोइ नंबर बि बंदि अथसि, न राब्तो न मिलणु कुझु बि न। मूंसां इंसाफ़ कयो, हिनखे ॿधो वञे। हिन अॼु मूंसां कयो आहे, सुभाणे ॿिए कंहिं ॼाणी सां कंदो।